दोस्तों अस्सलाम वालेकुम। हाणे अॼु जेका 5वीं तारीख़ ते PhD टेस्ट थी आहे, उमेद आहे त उहा अव्हांजी सही थी हूंदी। हाणे कुझु दोस्तनि जेके असां सां मैथमेटिक्स जा प्रॉब्लम्स शेयर कया आहिनि, उहे वरी असां अॼु अव्हांखे करे ॾेखारींदासीं उहे कीअं थींदा। हाणे जेके हे प्रॉब्लम आया आहिनि असां वटि अॼु, हाणे जेको पहिरियों आहे उहे असांजो रेशो जो आहे प्रॉब्लम। हाणे हे जेके प्रॉब्लम्स आहिनि ऑलरेडी मां अव्हांखे पंहिंजे यूट्यूब चैनल ते सेखारे चुको आहियां, ठीकु आहे दोस्तों। त हाणे हिन में चए थो असांखे छा फाइंड करणी आहे, y फाइंड करणी आहे 2:5 प्रोपोर्शन y:6, ठीकु आहे दोस्तों। त हिन में असांखे छा फाइंड करणी आहे, हिन में असांखे फाइंड करणी आहे y जो वैल्यू, ठीकु आहे दोस्तों। हाणे अव्हांखे ख़बर आहे त जेका प्रोडक्ट ऑफ मीन हूंदी आहे, माना प्रोडक्ट ऑफ मीन इज़ इक्वल टू प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम्स, ठीकु आहे दोस्तों। हाणे हीअ जेका निशानी आहे प्रोडक्ट आहे, माना ज़रब मीन जी ज़रब बराबरि थींदी एक्सट्रीम जे ज़रब जे बराबरि, ठीकु आहे दोस्तों। हाणे हिन में जेके असांजे मीन आहिनि हे विच वारी आहिनि ऐं जेके एक्सट्रीम्स आहिनि हे ॿाहिरि आहिनि, ठीकु आहे दोस्तों। अचो त करे ॾिसूं त 5 ज़रबिया y इज़ इक्वल टू 2 × 6, ठीकु आहे दोस्तों। त हाणे जेका असांजी 5y बराबरि थींदो आहे 12 जे बराबरि थींदी, ठीकु आहे दोस्तों। जॾहिं त असांजी जेका y बराबरि थींदी 12/5 जे, ठीकु आहे दोस्तों। त हाणे जेका असांजी y बराबरि थी असांजी 12/5 जे, ठीकु आहे दोस्तों। हाणे इन ॿिए नंबर प्रॉब्लम थींदासीं। हाणे हिन में चए पियो इफ़ द लेंथ ऑफ रेक्टेंगल इज़ 4 टाइम्स द विड्थ। हाणे चए थो दोस्तों का असांजी जेका रेक्टेंगल आहे दोस्तों, हीअ छा असांजी हिकु रेक्टेंगल आहे, ठीकु आहे दोस्तों। त हाणे हिन में चए थो उन जेका इफ़ द लेंथ ऑफ रेक्टेंगल इज़ 4 टाइम्स इट्स विड्थ। हाणे चए थो जेका हे रेक्टेंगल आहे, जेका रेक्टेंगल आहे हिन जेका लेंथ आहे उहा 4 टाइम्स आहे, 4 टाइम्स कंहिंजे विड्थ जी। हाणे मिसाल तौरु असांजी विड्थ आहे x, ठीकु आहे दोस्तों। हाणे विड्थ जेका असांजी हीअ जेकॾहिं असांजी आहे x, त इन जी जेका लेंथ आहे उहा छा आहे असांजी 4 टाइम्स आहे, छा आहे असांजी 4 टाइम्स आहे। त पोइ वरी चए थो उन जो जेको पेरीमीटर आहे दोस्तों उहो असांजो 200 आहे, ठीकु आहे दोस्तों। हाणे पेरीमीटर आहे 200, त पोइ छा ॻोल्हणी आहे असांखे, चए थो फाइंड द लेंथ। पोइ हीअ जेका असांजी लेंथ आहे दोस्तों इहा असांखे फाइंड करे ॾेखारियो, ठीकु आहे दोस्तों। त हाणे अव्हांखे ख़बर आहे त जेको असांजो रेक्टेंगल हूंदो आहे उन जो पेरीमीटर लाइ फार्मूलो कीअं हूंदो आहे, ठीकु आहे दोस्तों। हाणे पेरीमीटर लाइ फार्मूलो इहो हूंदो आहे त हे जेके असांजी चारई साइड्स आहिनि उन जी जेका असांजी लेंथ ऐं विड्थ आहे उहा छा कंदो असां पाण में जोड़ कंदो, ठीकु आहे दोस्तों। हाणे हीअ जेका असांजी जेका लेंथ आहे उहा छा आहे दोस्तों असांजी 4x आहे, ठीकु आहे दोस्तों। वरी हीअ छा आहे असांजी x आहे प्लस x, ठीकु आहे दोस्तों। वरी हीअ जेका असांजी छा आहे दोस्तों उहा असांजी छा आहे 4x आहे, ठीकु आहे दोस्तों। प्लस वरी हीअ छा आहे असांजी x आहे, ठीकु आहे दोस्तों। त हाणे p बराबरि थींदी असांजी 10x जे, हे 4 ऐं 1 5, 5 ऐं 4 9, 9 ऐं 1 छा थी असांजूं 10x, ठीकु आहे दोस्तों। त हाणे जेका असांजी p आहे उहा असांजी घणे जे बराबरि आहे, पेरीमीटर घणे जे बराबरि आहे 200 जे बराबरि आहे, ठीकु आहे दोस्तों। त हाणे पेरीमीटर जेका हिते मां 200 रखां इज़ इक्वल टू 10x, ठीकु आहे दोस्तों। त हाणे हितां मूंखे छा मिलंदी, x जेका बराबरि थींदी 200/10, त x जेका बराबरि थी दोस्तों घणे जे बराबरि थी 20 जे बराबरि थी, ठीकु आहे दोस्तों। त हाणे जेका असांजी विड्थ आहे दोस्तों उहा घणे जे बराबरि थी, असांजी जेका विड्थ आहे उहा बराबरि थी असांजे 20 जे बराबरि थी, ठीकु आहे दोस्तों। माना विड्थ 20 जे बराबरि थी, हीअ बि 20 जे बराबरि थी। जॾहिं त जेका असांजी रेक्टेंगल जी जेका लेंथ आहे उहा छा आहे 4 टाइम्स आहे विड्थ जे 4, ठीकु आहे दोस्तों। हाणे x जी जेका दोस्तों छा आहे असांजी 20 आई आहे, त हीअ घणी थी असांजी 80 वञी थींदी, ठीकु आहे दोस्तों। त माना हाणे असांजी जेका हीअ छा थी 80, माना जेका लेंथ आहे असांजी थी वञी 80, ठीकु आहे दोस्तों। हाणे जेको असांजो लेंथ वारो 80 वारो जेको दोस्तों असांजो ऑप्शन आहे उहो छा असांजो करेक्ट ऑप्शन आहे।